अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल दौलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदा तव्हांखे सॼी कहानी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, मुंहिंजो यूट्यूब चैनल ज़मीर जमल खे लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूर प्रेस कंदा, जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो ऐं पहिरियों ताईं सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहानी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदा त ककर जेको आहे घर ईंदो, पंहिंजी माउ सां विढ़ंदो, पंहिंजी माउ खे चवंदो त तो छोरी खे ॿाहिरि छो ऐं छाजे करे कढण ॾिनो, हाणे मां तोखे कॾहिं बि ज़िंदा न छॾींदसि, उनजे करे तोखे हाणे इन हक़ीक़त खे मूंखे इतला करणी पवंदी त इन जी हक़ीक़त छा आहे ऐं छोरी हितां कीअं निकिरी वई। ककर जी माउ ककर खे चवंदी त कूंज त मलूका सां गॾु वई यानी दरगाह ते। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रिज़न ऐं ककर वारा जुमे जी घणी ॻोल्हा कंदा, पर हाल फ़िलहाल जुमो 2-3 ॾींहं पासीरो थी वेंदो, यानी हिननि जे रुख ते कॾहिं बि न चढ़ंदो, यानी हू हाणे वञी रहियसि मंसूर जो पासो वठंदो, यानी रहियसि मंसूर जी हवेली में पनाह वठंदो। ऐं ककर रिज़न खे चवंदो त जेसीं ताईं असां जुमे खे हथ नथा कयूं, जेसीं ताईं असांखे सॼी हक़ीक़त जी ख़बर न पवंदी। रिज़न चवंदो त सोट हिकु चकर रुॻो इहो जुमो असांजे हथ चढ़े त पोइ सॼी हक़ीक़त जी ख़बर पइजी वेंदी। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त शाहनवाज़ जेको आहे पुलिस खे फ़ोन कंदो, पुलिस खे चवंदो त तोखे हाणे जेतिरा केस वणी रहियसि मंसूर जे मथां हणी छॾ, जो रहियसि मंसूर खे फाही चढ़ी वञे ऐं हू कॾहिं बि आज़ादु न थिए। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रोस्तम जेको आहे हाणे कूंज खे पनाह ॾींदो ऐं कूंज जे लाइ इहा सोचींदो त उनजी भाउ खे कूंज सां शादी कराई वञे, यानी रोस्तम जी दिलि में इहा ख़्याल हूंदी, रोस्तम जी भाउ बि कूंज सां शादी करणु चाहींदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त मुराद पीरियल खे चवंदो त असांखे हाणे रहियसि मंसूर सां मिलणो पवंदो, जो अगरि जेकॾहिं असां रहियसि मंसूर सां न मिलियासीं त पोइ असांखे हक़ीक़त जी ख़बर कॾहिं बि न पवंदी, जेकॾहिं असां रहियसि मंसूर सां मिलियासीं त पोइ सभु हक़ीक़त जी ख़बर पइजी वेंदी। दोस्तों असांखे ॾींदा निजात, वरी तव्हां सां मिलंदासीं कि नई ईंदड़ वीडियो में, जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।